अपडेट कयूं पिया कोर्ट मीर मोहम्मद मां दोस्त अली शरह जी रिपोर्ट मुताबिक़ त ॾिठो वञे त अॼुकल्ह जे दौर में कंहिंखे बि कंहिं लाइ हिकु मिंट बि वक़्तु नाहे। पर ही पाकिस्तान पीपल्स पार्टी जो MNA साईं जावेद अली शाह जीलानी अदीब भेण मेरीन भुट्टो, साईं मोहम्मद बचल शाह, साईं जावेद अली शाह जीलानी जो सेक्रेटरी मोहतरम ज़मीर हुसैन कहर, उन जी टीम गुलाम नबी फुल पोटो, जावेद अली शरू, सनाउल्लाह बलोच, अब्दुर्रहीम आबासी, सरफराज खुंबड़ो, यूसी कोट मीर मोहम्मद जे अवाम भर पासे वारे ॻोठनि ॻोठे मां बशकू शहर में कंबल टेंट तरपालो विराया। भर पासे जो ॻोठनि जी सर्वे भी कराई त जे मीरठ ते मुतासिरनि ताईं इमदाद मुंतकिल थी सघे। बल्कि ईअं ई थियो त हिन नौजवान ज़मीर हुसैन कहर खेनि हक़ मुंतकिल थियण सां गॾु माली भी इमदाद ॾियारे। सचपच त हिकु हक़ीक़त आहे त मुंहिंजे ॻोठ तोणी भर पासे जे माण्हुनि में MNA साईं जावेद अली शाह जीलानी जे सेक्रेटरी ज़मीर हुसैन कहर जेको ख़ुदि मुतबर घराणी ख़ुदि ज़मींदार माण्हू आहे, हिन लाइ माण्हुनि वटां दुआउनि जा अंबार आहिनि। ही भी हिकु हक़ीक़त आहे त हिन वक़्तु जेके ख़लासतूं मिसकिन लाइ कमु करण जो जुनून ऐं जज़्बो आहे, इहे तमामु काफ़ी क़ाबिल तारीफ़ आहिनि। अल्लाह साईं खेसि अञा बि वधीक हिमत ऐं हौसलो अता फ़रमाए। असांजूं साणस दुआऊं आहिनि। इंशाअल्लाह ज़मीर हुसैन कहर ख़ैर मुआज़ ते अल्लाह ताला कामयाबियूं अता फ़रमाए।